नाज़िर उडेरोला लॻ ताहिर हिंगोरो जो वाहब शाह लिंक रोड ते हलंदड़ तामीराती कम में ठेकेदार जी करप्शन ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाज कंदे नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था गुल मोहम्मद हिंगोरो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं ताहिर हिंगोरो वाहब शाह लिंक रोड ते, जिथे ठेकेदार पारां नाक़ीज़ मटीरियल इस्तेमाल करण ऐं मोरियुनि जी सही मरम्मत न करण जे ख़िलाफ़ ॻोठाणा सरापा एहतिजाज आहिनि। उन हवाले सां मेहरान टीवीअ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वठनि, अचो त खान मालूम करियूं। ॻाल्हायासीं चई बाबा असांजो कमु इहो आहे, तव्हांखे वणे त वणे, न त धूड़ पए मोरी हिते पियो आहे। ऐं पोइ हिते तव्हां वञो वाइब छाॾे जेका सईदनि जा आहिनि उहे मोरियूं तव्हां ॾिसी अचो त कीअं VIP ठही विया आहिनि। हिते ग़रीब जेका ज़मीनदार आहिनि उहो मोरी असां चऊं था मेन मोरी हीअ आहे, उहो तव्हां पाण ॾिसी सघो था छा कमु थियो आहे। चओ त 4-5 हज़ार जो कमु बि कोन थियो आहे। ॿी मोरी ते चवनि था 2 लख 3 लख रुपया मंज़ूर आहे। मोरी तव्हां ॾिसो सिरों बि असांजा पंहिंजा आहिनि, सभु कुझु आहे, अधु कमु छॾे इहे सुबुह सां असीं कोटे अॼु असांजो पाणी जो वारो आहे, कोटे 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 असां त थकी पियासीं। हीअ तव्हां पाण ॾिसी सघो था। मेन मोरियूं आहिनि जेके वञनि पियूं उहे ख़राब थी रहियूं आहिनि। मिट्टी पॉलिश करे साइडुनि खां ठाहे 5-6 हज़ार रुपए जो कमु करे हलिया विया आहिनि। मोरी असांखे कान खपे, VIP सुठो कमु करे ॾींदे त कमु थींदो, न त पोइ हिते बंदि जंहिं करे असांखे अचु वञण जी तकलीफ़ आहे। ऐं कमु सफ़ा 3rd क्लास जे करे ज़मीन जो पाणी बंदि करे आहे न, ॿुधी किचन जाम करे करप्शन भई थिए छा? जी हाँ, करप्शन ज़ाहिरी आहे, सभु कुझु सभु करप्शन करे आहे। जहिड़ो थोरो कमु करे आहे न, तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? असांखे वरी नई सही असांखे ठाहे ॾींहुं कमु कनि, न त पोइ बंदि हिते हूंदो। पोइ चाहे केरु बचे पोइ उनखे असीं मोॾे ईंदा। असांखे हिते करप्शन पिया रुॻो कनि, पैसा पंहिंजा जेब पिया भरीनि, जांच कई वञे, ॾिसो इंक्वायरी करे वञे, हीअ कमु पियो थिए। शाह रोड थो वञे ऐं मोरियूं जेके बि आहिनि सो अॻिते लाइ भलियूं ठाहे आहिनि। हीअ जेको मेन मोरी आहे ॻोठ वारी, इहा सुठी कान ठाही अथनि ऐं मिड़ेई 5-6 हज़ार जो कमु करे ऐं हीअ छॾे हलिया विया आहिनि। असांखे मंज़ूरु कोन्हे ऐं हुननि खे वरी चवे 1.5 लख जी मोरी मंज़ूरु आहे। मोरियूं ठीकु आहे, हिकिड़ी मोरी उहा महिरबानी करे असां इन जे इंचार्ज कयो आहे। जी नाज़रीन, तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त जेको ठेकेदार आहे उहो हीअ जेके मोरियूं आहिनि रोड मेन रोड ते जेके मोरियूं आहिनि उन्हनि जी तामीरात में जेको आहे सो करप्शन करे रहियो आहे ऐं 2 नंबर कमु करे रहियो आहे। उन ख़िलाफ़ एहतिजाज करे रहिया आहे ऐं उन्हनि जो चवणु आहे जेकॾहिं मरम्मती कमु दुरुस्त न कयो वियो त असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। कैमरामैन सिजाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान TV, उडेरोला।